क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 2 लेसन 21 एक्सरसाइज नंबर 2.5 मश्क बदाई पंज पार्ट 3 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भलीकार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 2.5 जो पहिरों नंबर क्वेश्चन सॉल्व करे आया आहियूं। अॼु असां हिन सबक में क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे असां वटि उहो क्वेश्चन आहे रिड्यूस ईच ऑफ द फॉलोइंग इनटू अ सिंगल टर्म, हेठियनि खे हिकु टर्म में खुटायो। हाणे ॾिसो ॿारो, पहिरों नंबर पार्ट आहे असां वटि log of 20 विथ बेस a माइनस log of 15 विथ बेस a प्लस 1/2 इंटू log of 9/2 विथ बेस a। हाणे इन जे लाइ असां सभु खां पहिरियों छा कंदासीं, असां लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम। हाणे ॿारो हिते तवजो ॾियो, ॾिसो हिते छा लिखियलु आहे त log of 20 विथ बेस a माइनस log of 15 विथ बेस a। हाणे हिते असां छा कंदासीं, हिननि खे सिंगल टर्म में मटाइण जी कोशिशि कंदासीं। पर हिते असां वटि घणा टर्म आहिनि, हिकिड़ो हीउ पियो आहे हिते ऐं हीउ पियो आहे ॿियो, ऐं हीअ असां हिते असां वटि आहिनि टे टर्म। ठीकु आहे। हाणे इन जे लाइ असां हिननि ते फार्मूला अप्लाई करे वेंदासीं। हाणे जेको पहिरियां जेके ॿ टर्म आहिनि उहे कहिड़े फार्मूला जे तहत सॉल्व थींदा, हाणे ॾिसो हेॾे तवजो ॾियो। हिते फार्मूला हिकिड़ो आहे त असां वटि log of m/n विथ बेस a इज इक्वल टू log of m माइनस log of n, ऐं ॿिन्ही में जेको बेस आहे उहो आहे। ठीकु आहे ॿारो। ऐं जेको अॻियों जेको टियों नंबर टर्म आहे उन ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, उन ते ही फार्मूला अप्लाई थींदो log of m ते पावर n विथ बेस a इज इक्वल टू n, यानी पावर परियां अची वेंदो log m विथ बेस a। हाणे ॿारो हिन ते इहे फार्मूला अप्लाई थी वेंदा। ठीकु आहे। हाणे हिते असां छा कंदासीं, जेकी पहिरियां ॿ जेके टर्म पिया आहिनि उहे असां वटि हिन तरीक़े सां पिया आहिनि। ठीकु आहे। त असां पोइ हुनखे रिवर्स बैक खणी ईंदासीं, हिन सूरत में आणींदासीं, पोइ उहे छा में थी वेंदा, उहे वन डे में थी वेंदा। ऐं जो टियों नंबर टर्म पियो आहे उहो ॾिसो, उहो कुझु हिन सूरत में पियो आहे n log m विथ बेस हिन सूरत में, असां हुनखे उहो बैक खणी ईंदासीं हिन तरीक़े सां। अचो हाणे हिनखे जॾहिं असां फर्दर सिंप्लीफाई कंदासीं कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू log of 20/15 with base a प्लस, हाणे हिते ॾिसो हिते n जी जाइ ते घणो पियो आहे असां वटि, n जी जाइ ते पियो आहे 1/2, log सेम आहे, ऐं m जी जाइ ते पियो आहे 9/2। त पोइ इहो जॾहिं पोइ हिते ईंदो त कीअं थींदो, log 9/2 इन ते पावर घणो थींदो, इन ते पावर थींदो असां वटि 1/2 विथ बेस ए। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे असां हिनखे फर्दर सॉल्व करण जी कोशिशि कयूं था, पोइ हीअ असां वटि हीअ टर्म कीअं थींदा। ॿारो हाणे असां वटि जो अॻियों स्टेप छा थींदो, अॻियों स्टेप थींदो तवजो ॾियो। हाणे पहिरियां ॾिसो त हिते 20 ऐं 15 जे विच में का टेबल वेंदी, जी हा बिल्कुलु वेंदी, हिते 5 जी टेबल वेंदी। 5 जी टेबल 15 ते वई 3 दफ़ा ऐं 20 ते घणा दफ़ा वई 4 दफ़ा। त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप थींदो त log of 4/3 विथ बेस a प्लस log, हाणे हिते जेको आहे 9/2 ते पावर घणो आहे 1/2, त पोइ असां हिनखे रेडिकल फॉर्म में खणी ईंदासीं। त पोइ इहो कीअं थींदो, इहो थींदो त 9/2। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां स्क्वायर रूट में ॿारो हाणे फर्दर हिन ते log जो फार्मूला अप्लाई थींदो। हाणे उहो फार्मूला कीअं आहे, उहो फार्मूला कुझु हिन तरीक़े सां आहे। असां हिनखे लिखंदासीं त log of m इंटू n विथ बेस a इज इक्वल टू log of m प्लस log of n विथ बेस a। ॿिन्ही जाइ ते जेको बेस आहे असांजो आहे a। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते ॾिसो तव्हांखे हीउ जेको स्टेप आहे मथियों उहो हिन सूरत में नज़र अचे पियो, असां वरी हिनखे ॾिसो हिनखे रिवर्स बैक इन साइड वांगुरु करे ईंदासीं। त पोइ हाणे इहो टर्म कीअं थींदो, अॻियों स्टेप असां वटि थींदो त इज़ इक्वल टू log, हाणे लिखंदासीं m जी जाइ ते छा पियो आहे 4/3 इंटू, ऐं n जी जाइ ते छा पियो आहे असां वटि, हिते पियो आहे √9/2। ठीकु आहे वारो। अहिड़े तरीक़े सां विथ बेस a। त पोइ हाणे असां वटि जॾहिं अॻियों स्टेप छा थींदो, फर्दर सिंप्लीफाई थींदो त हीउ थींदो त log of 4/3। ऐं ॿारो हाणे हिते ॾिसो हिते छा पियो आहे √9/2। त जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं इहो कीअं थींदो, इहो थींदो त इंटू 3/√2। हीउ जेको मथे 9 पियो हुयो इहो फर्दर सिंप्लीफाई थी वियो असां वटि, छाकाणि जॾहिं असां
9 जो स्क्वायर रूट छॾींदासीं त पोइ छा थी वञे असां वटि थी वञे 3 अहिड़े तरीक़े सां विथ बेस ए। फर्दर असां हिन खे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थी वेंदो त लॉग हिते घणो थी वेंदो 3 में कैंसिल थी विया, बाक़ी असां छा बचंदा हिते हाणे ॾिसो ई 3 इन 3 में कैंसिल थी विया, बाक़ी असांजो लॉग ऑफ 4/√2 विथ बेस ए। ठीकु आहे ॿारो। हाणे जॾहिं असां वटि छेद में अहिड़ो को टर्म अची वञे जेको स्क्वायर रूट खां ॿाहिरि नथो निकिरी सघे, या को बि अगरि हिते असां वटि सपोज़ कयो क्यूब रूट या को बि nth रूट गिवन आहे ऐं उहो टर्म उन खां ॿाहिरि नथो निकिरी सघे, त पोइ असां उते रेशनलाइज़ेशन मेथड अप्लाई कंदासीं। लिखंदासीं त बाय रेशनलाइज़ेशन मेथड। हाणे हुन में छा थींदो आहे, असां छा कंदा आहियूं ॿारो, हाणे हुते असां हीअं कंदा आहियूं त जेको असां वटि छेद हूंदो आहे उन सां खणी असां हुनखे ज़र्ब बि कंदा आहियूं ऐं डिवाइड बि कंदा आहियूं। त पोइ हाणे असां वटि इहो सम कीअं थींदो, असां वटि सम थी वेंदो त लॉग, हाणे हिते असां वटि छा पियो आहे त 4/√2 इंटू थी वेंदो √2, असां हिन सां ज़र्ब बि कयोसीं, असां हुन सां डिवाइड बि करे वेंदासीं। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असां वटि जो अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त इज़ इक्वल टू लॉग 4 इंटू √2, हाणे अपान में हिते तव्हां तवजो ॾियो, असां वटि हिते स्पेस घटि आहे उन जे करे हाणे तवजो ॾियो। ॾिसो हिते √2 हिते बाय √2, जॾहिं हीउ ज़र्ब थी वेंदा त पोइ जवाबु अची वेंदो घणो, असां वटि जवाबु अची वेंदो 2। हाणे छो थियो, हाणे हिते तवजो ॾियो, ॾिसो इहे 2 आहिनि असां रूट में, त हिन जो पेयर थींदो, इहो ॿाहिरि निकिरी वेंदो, पोइ जवाबु छाजे बराबरि अची वेंदो 2 जे। उन जे करे मां हिते हेठि हाणे डायरेक्ट लिखी थो वञा, पोइ हेठि छा थी वियो, हेठि थी वियो 2 अहिड़े तरीक़े सां। ऐं हाणे असां वटि अॻे स्टेप में छा थींदो त हीउ जेको 2 आहे, 2 जी टेबल मथे 4 ते घणा दफ़ा ईंदी, 2 दफ़ा, त 2 जी टेबल घणा दफ़ा वई, 2 दफ़ा। ठीकु आहे, हेठि 2 ख़तमु थी वियो। त पोइ हाणे असां वटि आंसर छा थो वञे, बीहे, असां वटि बीहंदो त लॉग 2/√2 विथ बेस ए। इहो छा थी वियो, असांजो आंसर थी वियो अहिड़े तरीक़े सां। ॿारो हाणे असां वटि ॿियो नंबर सम आहे, असांखे छा करिणो पवंदो हिनखे, हाणे हीउ जेको आहे त हिन में घणा टर्म आहिनि, हिकिड़ो टर्म हीउ थी वियो, ॿियो टर्म हीउ थी वियो, टियों टर्म हीउ थी वियो। असांखे छा करिणो पवंदो हिनखे, असांखे सिंगल टर्म में हिनखे खुटाइणो पवंदो। त सभ खां पहिरियों असां सॉल्यूशन लिखंदासीं, सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम। हाणे हिते ॾिसो त हिन ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, हाणे हिन ते छा थियल आहे त लॉग जो जेको एक्सपोनेंट वारो फार्मूला आहे उहो अप्लाई थियल आहे। उहो कीअं हुयो, उहो हुयो त लॉग ऑफ m ते पावर n विथ बेस a इज़ इक्वल टू n log m विथ बेस a। हाणे तव्हां ॾिसो हिते जेका आहे n जी वैल्यू आहे 1/3, हिते n जी वैल्यू आहे 10/9 ऐं हिते n जी वैल्यू आहे -1/9, छाकाणि त ऑलरेडी अगरि हिसाब में छा हुजे हा, सम जे अंदरि माइनस हुजे हा, पोइ जॾहिं असां माइनस हेठि खणी अचूं हा, पोइ हिते जिन सां मल्टीप्लाई थिया त थी वञे हा प्लस। ठीकु आहे, उन जे करे हिते जेको पावर आहे उहो आहे -1/9। जॾहिं असां पावर माइनस मथे खणी ईंदासीं 1/9, पोइ हिते पॉज़िटिव यानी प्लस थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां हाणे जेके हिन तरीक़े सां ही ओपन थियल आहिनि, मां हिनखे रिवर्स बैक खणी हिन तरीक़े में आणींदुसि। ठीकु आहे, रिवर्स बैक खणी ईंदुसि हिनखे, त पोइ कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू लॉग ऑफ x - 1 पावर 3, इन जे मथां वरी पावर घणो अची वेंदो, इन जे मथां पावर अची वेंदो 1/3। अहिड़े तरीक़े सां विथ बेस a। पोइ हिनमें प्लस लॉग ऑफ x + 1, इन जे मथां पावर अची वियो 10/9, अहिड़े तरीक़े सां विथ बेस a। हाणे त छा थींदो, प्लस लॉग ऑफ x + 1, इन जे मथां पावर घणो अची वेंदो 1/9, अहिड़े तरीक़े सां विथ बेस a। हाणे हिते छा थींदो त हिते ही पावर पाण में मल्टीप्लाई थी वेंदा, जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त पोइ छा थींदो, पावर पावर में कैंसिल थी वेंदो, ही 3 हिन 3 में कैंसिल थी वेंदा। पोइ इहो जवाबु छा बीहंदो, हाणे असां वटि जवाबु बीहंदो त इज़ इक्वल टू लॉग x - 1 प्लस लॉग x + 1 10/9 प्लस लॉग x + 1 -1/9 पावर बीहंदो। हाणे बेस a सभिनी में आहे, हिते बेस a आहे अहिड़े तरीक़े सां। हाणे फर्दर हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, हाणे हिते जेको आहे हींअर लॉग जो मल्टीप्लिकेशन वारो फार्मूला आहे उहो अप्लाई थींदो। हाणे पोइ इहो कीअं थींदो, हाणे इहो ईअं थींदो त
log of m into n हूंदो आहे इन केस सां वटि विथ बेस a इज इक्वल टू थींदो log of m प्लस log of n। अगर को ॿियो बि टर्म हूंदो उहो वक़्तु असां वटि इनमें प्लस में अची वेंदो। अगर o हुजे सा त थी वञे प्लस log of o अहिड़े तरीक़े सां। पर हिते असां वटि टे टर्म पिया आहिनि त पोइ हाणे जॾहिं असां छा कंदासीं हिन खे रिवर्स बैक खणी ईंदासीं हिन शेप में अची वेंदो त पोइ हिते छा थी वेंदो log of m and o टे टर्म जेको आहे हिन शेप में अची वेंदा। log of x minus 1 x plus 1 power 10 upon 9 x plus 1 power minus 1 upon 9 with base a। हाणे हिते ॾिसो हिन जो x plus 1 बेस आहे हिन जो x plus 1 जेको बेस आहे ही पाण में जॾहिं मल्टीप्लाई थींदा इन जा जेके पावर आहिनि उहे पाण में जोड़ थी वेंदा। ठीकु आहे त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थी वेंदो त log x minus 1 इहो सेम रहंदो बाक़ी हिते थींदो x plus 1 जा पावर घणो आहे हिते आहे 10 upon 9 ऐं हिन में जोड़ थी वेंदो प्लस माइनस 1 upon 9 त पोइ हाणे त असां लिखांसीं माइनस 1 upon 9। बारो हाणे तव्हां जो हिते माइनस 1 upon 9 कीअं आयो हाणे इहा ॻाल्हि मां तव्हांखे सम्झायां थो ऐं हिननि खे मां सिंप्लीफाई करे थो छॾियां। ठीकु आहे छा हुयो पावर पावर हुयो 10 upon 9 हिन में असां प्लस घणो कयोसीं पावर जोड़ थिया माइनस 1 upon 9। हाणे प्लस इंटू माइनस छाजे बराबरि थी वियो 10 upon 9 माइनस 1 upon 9 थी वियो। हाणे जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं एलसीएम बि 9 त 1 ना 9 त 1 ॾह 10 यानी हिते असां 10 मां माइनस घणो कंदासीं तव्हांखे ख़बर हूंदी 1 कंदासीं त 1 ना 9 त 1 आहे 1 त माइनस जो 1 थी वियो छाजे बराबरि थींदो इहो थी वियो असां 9 upon 9 यानी पावर सिंप्लीफाई थी वञी करे 1 थी वियो। ठीकु आहे त हाणे छा थींदो हिते x प्लस 1 जे मथां अॻे स्टेप में पावर अची वेंदो 1 उहो कीअं थियो मां तव्हांखे हिते ॿुधाए छॾियो आहे। हाणे मां हिनखे ख़तमु थो कयां ऐं हिनखे हिते मां शॉर्ट में कोशिशि कयां त हिते चङी तरह इहा शइ अची वञे। ठीकु आहे log x minus 1 x plus 1 ठीकु आहे। हाणे पावर आहे 1 त उहो मां नथो लिखां छाकाणि पावर 1 हूंदो आहे त उहो न लिखिबो आहे विथ बेस ए। हाणे जेकॾहिं तव्हांखे ख़बर हूंदी असां पोइ फार्मूला पढ़ी आया आहियूं कहिड़ो फार्मूला पढ़ी आया हुआसीं त a प्लस बी ए माइनस बी असां वटि अगरि हूंदो आहे छाजे बराबरि थी वेंदो आहे उहो बराबरि थींदो आहे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। त पहिरियां मां उहो फार्मूला लिखी थो वञा अगरि इनके असां वटि हूंदो आहे छा त a प्लस बी इंटू ए माइनस बी छाजे बराबरि थींदो आहे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। हाणे फर्दर छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो log ऑफ एक्स स्क्वायर माइनस 1 विथ बेस ए। इहो छा थी वियो असांजो आंसर थी वियो अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते जेकॾहिं मां 1 जे मथां स्क्वायर ॾियां हा न त पोइ जवाबु मुंहिंजो 1 ई अचे हा उन जे करे मां हिनखे सेम लिखी छॾियो। ठीकु आहे इहो असांजो थी वियो आंसर। ॿारो हाणे असां वटि हीउ 3 नंबर सम आहे। हाणे सभ खां पहिरियों तव्हां छा लिखंदो सॉल्यूशन सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम। हाणे हिते ॾिसो त लिखियलु आहे त 2 log ऐं हिते लिखियलु आहे 3 log इन जो मक़सदु आहे त जेको 3 बि पावर आहे ऐं जेको -2 आहे उहो बि पावर आहे। ठीकु आहे हाणे सभ खां पहिरियों असां छा कंदासीं हिन ते माना हीउ फार्मूला अप्लाई थींदो कहिड़ो एक्सपोनेंट वारो फार्मूला। हाणे छा थींदो हाणे हीउ जेको सम असांखे ॿियो टियों गिवन आहिनि उहे हिन शेप में आहिनि त असां छा कंदासीं हिनखे रिवर्स बैक खणी ईंदासीं त पोइ उहे हिन शेप में अची वेंदा। त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थींदो त लिखंदासीं हिनखे त इज़ इक्वल टू log x जीअं जो आहे उहो ईअं रहंदो हिते अची वेंदो प्लस असां वटि छा थींदो हिते थींदो log x ते पावर माइनस जो 2 पोइ असां प्लस ॾींदासीं थींदो त log x प्लस 1 पावर 3 पोइ थींदो माइनस log x स्क्वायर माइनस 1 अहिड़े तरीक़े सां। ॿारो हाणे जॾहिं तव्हांखे ईअं लॻे त हिते त छा आहे माइनस आहे हिते प्लस किथां आई हाणे ॾिसो न अगरि हिते माइनस हुजे हा त पोइ जॾहिं पावर जॾहिं ही माइनस जे आॾो अची वञे हा त पोइ माइनस इंटू माइनस प्लस थी वञे हा न। हालांकि पहिरियां हिते हुई प्लस पोइ जॾहिं ही पावर -2 हेठि अची वियो हिते त पोइ उनजे करे हिते माइनस थी विया आहिनि उनजे करे इहो अथव। ठीकु आहे हाणे त छा थींदो फर्दर हाणे हिन जे मथां हिते ॾिसो कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो। हाणे हिते हाणे जेको डिवीजन वारो फार्मूला हुयो उहो अप्लाई थींदो उहो असां वटि कीअं हूंदो हिते लिखंदासीं त log of m divided by n is equal to log of m minus log of n। हाणे ॾिसो हाणे हीउ जेको आहे त हिन शेप में पियो आहे न
अहिड़े तरीक़े सां हाणे जेकॾहिं असां हिनखे रिवर्स बैक खणींदासीं पोइ उहो हिन शेप में अची वेंदो। पोइ हाणे इहो कीअं थींदो, असां हिनखे लिखंदासीं त इज़ इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस लॉग एक्स ते पावर -2 प्लस छा थींदो असांखे हिते असां वटि हाणे इहो थींदो लॉग एक्स प्लस 1 पावर 3 डिवाइडेड बाय एक्स स्क्वायर -1 अहिड़े तरीक़े सां। ऐं हिन ते हाणे कहिड़ो फार्मूलो हिते अप्लाई थींदो, हिते प्रोडक्ट वारो फार्मूलो अप्लाई थींदो। उहो कीअं आहे, उहो फार्मूलो असां वटि ईअं आहे त log ऑफ m इंटू n इज इक्वल टू log ऑफ m प्लस log ऑफ n। पोइ हाणे हीउ कीअं थींदो, थींदो त इज इक्वल टू log x इंटू x ते पावर -2 प्लस log x प्लस 1 पावर 3 यानी क्यूब x स्क्वायर -1 अहिड़े तरीक़े सां। जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त पोइ छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त इज इक्वल टू log x। जॾहिं हिन जो बेस सेम आहे, हिते ॾिसो हिन जो बेस सेम आहे, प्लस जो 1 ऐं -2 जो डिफरेंस छा अची वेंदो, -1 अची वेंदो न। हाणे हिते छा थींदो, x ते पावर घणो अची वेंदो, -1। अञा तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न अची हेॾे ॾिसो, ॾिसो हाणे छा आहे त x इंटू x, हिते पावर घणो आहे -2, हिते पावर आहे 1। हाणे बेस सेम आहे त पोइ छा थींदो, पावर थींदो आहे जोड़, त 1 -2 कंदासीं त छाजे बराबरि थी वेंदो त x ते पावर ईंदो -1। हाणे हिते हीउ कीअं थी वियो, असुल में 1 प्लस माइनस जो 2 थींदो आहे। जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं पोइ इन तरीक़े सां अची वेंदो, पोइ जवाबु अची वेंदो x ते पावर -1। उन जे करे हिते ईअं थी वियो आहे, ठीकु आहे। थींदो प्लस log x प्लस 1 क्यूब डिवाइडेड बाय एक्स स्क्वायर -1। बारो फर्दर अञा हाणे हिते मथे ते हिकिड़ो फार्मूलो अप्लाई थींदो, उहो आहे त a स्क्वायर -b स्क्वायर इज इक्वल टू a प्लस b a माइनस b। पोइ हाणे अपान में हिते छा अची वेंदो, x प्लस 1 x माइनस 1। सही आहे। त पोइ हाणे असां हिनखे लिखंदासीं त इज इक्वल टू log x ते पावर -1 प्लस log x प्लस 1 होल क्यूब डिवाइडेड बाय x प्लस 1 इंटू x माइनस 1। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा थी वेंदो, हाणे हिते x प्लस 1 ते पावर घणो आहे 3, त हिकिड़ो जेको हेठि पियो आहे त हीउ मथे में कटिजी वेंदो। त पोइ हाणे छाजे बराबरि थी वेंदो, इहो बराबरि थी वेंदो त इज़ इक्वल टू log x ते पावर -1 प्लस log x प्लस 1 स्क्वायर अपान में x माइनस 1। हाणे हिते ॾिसो त जॾहिं a अपान b हूंदो आहे त कीअं, अगरि हिते बेस सेम हुजे, a ते पावर हुजे m अपान में हुजे a ते पावर n, छाजे बराबरि थींदो m माइनस n। यानी हाणे छा हुजे, 3 मां पावर जेको आहे 1 हलियो वियो, छाकाणि त हेठि पियो x प्लस 1 जे मथां पावर आहे 1, हिते x प्लस 1 ते पावर आहे 3, त 3 मां 1 वियो, छा बचो, बाक़ी हिते मथे बचंदो x प्लस 1 होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हिते फर्दर जेको आहे मल्टीप्लिकेशन वारो फार्मूला लॉग जो अप्लाई थींदो। पोइ हाणे उहो कीअं आहे, उहो आहे त log m इंटू n इज इक्वल टू log m प्लस n। अहिड़े तरीक़े सां पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त log x ते पावर -1 इंटू x प्लस 1 होल स्क्वायर डिवाइडेड बाय x माइनस 1। हाणे ही x ते पावर आहे -1, त पोइ छा थी वेंदो, इहो 1 अपान x जे बराबरि, त पोइ इहो हाणे हेठि अची वेंदो। त पोइ हाणे फर्दर छा बीहंदो, इहो थींदो त इज़ इक्वल टू log x प्लस 1 होल स्क्वायर अपान में x इंटू x माइनस 1। हाणे जेकॾहिं तव्हां मां केरु पुछे सर ही x ते पावर -1 हेठि कीअं हली वियो, छाजे बराबरि थींदो आहे 1 अपान x। अहिड़े तरीक़े सां सही आहे। त पोइ हाणे मां हिनखे ख़तमु करे थो छॾियां। हीउ छा बीठो असांजो, इहो असांजो बीठो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ु हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अला वाही।